नाज़रीन, तालिबान हिकु भेरो ॿीहर अफ़गानिस्तान जो कंट्रोल संभाले वरितो आहे। तालिबान जो चवणु आहे त कंहिंखां बदिलो न वरितो वेंदो। औरतुनि ऐं अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। काबुल में सफ़ारतकारी बंदि थी चुकी आहे। केतिरनि ई मुल्कनि जा नुमाइंदा पंहिंजे ॾेह रवाना थी विया आहिनि। अफ़गानिस्तान जे माज़ी ऐं ताज़ी सूरत हाल बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। सन 2000 ईस्वी में अमरीकी क़यादत में परॾेही फ़ौज अफ़गानिस्तान ते हमलो करे तालिबान जे हुकूमत जो ख़ात्मो आंदो, पर उन सां गॾोगॾु आहिस्ते आहिस्ते तालिबान जी ताक़त में बेज़ाफ़ो थींदो रहियो ऐं हाणे परॾेही फ़ौजुनि जी नेकालीअ जे कुझु महीननि बाद ई तालिबान अफ़गानिस्तान ते ॿीहर कब्ज़ो करे वरितो आहे। तालिबान ॿिनि ॾहाकनि ते ॿधल जंग बाद मई 2021 खां पोइ पंहिंजे रवायती तरीक़े सां अफ़गान फ़ौज जे चौकियुनि, ॻोठनि ऐं सूबाई हेडक्वार्टर्स ते कब्ज़ो करणु शुरू कयो। तालिबान दिफ़ाई तजिज़िये निगारनि ऐं माहिरनि जे अंदाज़नि खे ग़लति साबित कंदे 15 अगस्त ते काबुल में दाख़िल थी चुका आहिनि। अमेरिका ऐं तालिबान विच में 2018 ईस्वी में सिधियूं ॻाल्हियूं थियूं ऐं फेबरवरी 2020 में ॿिन्ही धुरियुनि दोहा अमन मुआहिदे ते सहियूं बि कयूं, जंहिं तहत अमेरिका अफ़गानिस्तान मां पंहिंजी फ़ौज जी निकाली ऐं तालिबान हमला न करण जी ज़िम्मेवारी पंहिंजे कुल्हनि ते खईं। तालिबान पश्तून ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना खुथा बि आहे ऐं ही 1990 वारे ॾहाके में सोवियत फ़ौजुनि जे निकालीअ बाद ताक़तवर बणिया। ॿुधा पियो वञे त पश्तून क़ौम सां लाॻापियल माण्हुनि ते ॿधल हिन तहरीक मज़हबी मदरसनि में परवरिश हासिल कई ऐं खुथाबियुनि खे सऊदी अरब जी इमदाद सां मज़हबी निसाब पढ़ायो वियो। तालिबान 1995 में ईरान जे सरहद ते वाक़िअ सूबे हरात ते कब्ज़ो कयो ऐं 1 साल बाद हुननि अफ़गानिस्तान जे तख़्तगाह काबुल जो कंट्रोल संभालियो ऐं सोवियत यूनियन ख़िलाफ़ वेड़ कंदड़ बुरहानुद्दीन रब्बानी खे इक़्तिदार तां हटायो। 1998 ताईं तालिबान अफ़गानिस्तान जे 90% हिसे जो कंट्रोल संभाले वरितो। 9/11 वाक़िए जो इल्ज़ाम बि तालिबान ते लॻायो वियो, जंहिं बाद 7 अक्टूबर 2001 ईस्वीअ ते अमेरिका जे अॻुवाणीअ में इतिहादी फ़ौजुनि अफ़गानिस्तान ते काह कई ऐं डिसंबर 2001 जे पहिरें हफ़्ते ताईं तालिबान जे इक़्तिदार जे सिज खे हिलाए छॾियो। तालिबान ॻुझे नमूने या निर्वार थी पंहिंजी जदोजहद खे जारी रखियो ऐं आख़िर नेठि 2001 में पहिरियों भेरो हिकु स्ट्रेटेजिक अहमियत वारे शहर कंदोज़ ते कब्ज़ो करे वरितो। मुला मंसूर मई 2019 में हिकु अमरीकी ड्रोन हमले में मारिजी वियो ऐं हेबतुल्लाह आख़ूंदज़ादा खे सरबराह मुक़ररु कयो वियो, जेको अॼु बि तालिबान जो सरबराह आहे। परॾेही फ़ौज जी मौजूदगी ऐं अफ़गानिस्तान सिक्योरिटी फोर्सिस जी तरबियत ऐं हथियारनि ते अरबे डॉलर्स ख़र्च करण बावजूदि तालिबान खे अमेरिका ख़तमु न करे सघियो ऐं तालिबान जूं सरगर्मियूं जारी रहियूं। अप्रैल 2021 में अफ़गान इंतिज़ामिया पारां ख़दशनि बावजूदि अमेरिका जे सदर जो बाइडन अफ़गानिस्तान मां पंहिंजूं फ़ौजूं वापसि घुराइण जो ऐलान करे छॾियो। तालिबान हाणे अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर काबुल समेत लॻभॻि समूरे मुल्क ते कब्ज़ो करे वरितो आहे। काबुल एयरपोर्ट ते अमरीकी फ़ौजुनि जे फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया। परॾेही मीडिया मूजिबि काबुल एयरपोर्ट ते अफ़गानिस्तान छॾींदड़ माण्हुनि जे हुजूम खे छिड़ विछिड़ करण लाइ अमरीकी फ़ौजुनि तरफ़ां फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणो त 5 माण्हुनि जा लाश हिकु गाॾीअ में काबुल एयरपोर्ट खां रवाना कया विया, पर इहो वाज़े न थी सघियो आहे त 5 ई माण्हू फायरिंग में मुआ या वरी भाट जे करे। तालिबान तरफ़ां अफ़गान तख़्तगाह काबुल जो कंट्रोल हासिल करण खां पोइ अमरीकियुनि तोड़े परॾेही शहरनि जे निकिरण जो अमल जारी आहे। अहिड़ी सूरत हाल में अफ़गान शहरी बि काबुल छॾण लाइ एयरपोर्ट ते मौजूदु आहिनि ऐं केतिरनि ई जहाज़नि ते लड़कण जी कोशिशि करे रहिया आहिनि। बरतानवी मीडिया मूजिबि 3 अफ़गान शहरी अमरीकी जहाज़ ते लड़की पिया ऐं जीअं ई जहाज़ हवा में उॾाम भरी ऐं फीथा बंदि कया त उहे 3 हेठि किरी पोत थी विया। काबुल ते हमले ऐं अफ़गानिस्तान जे वॾे हिसे ते अमलदारी क़ाइमु करण खां पोइ तालिबान आलमी बिरादरीअ सां गॾु हलण जी ख़्वाहिश जो इज़हार बि करे छॾियो आहे। तालिबान जे सियासी आफ़िस जे तर्जुमान मोहम्मद नईम अल जज़ीरा खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त अफ़गानिस्तान में जंग ख़तमु थी वई, हाणे मुल्क में नए हुकूमती निज़ाम जी सूरत जल्द चिटी थी वेंदी। हुन चयो त अॼु तालिबान खे 20 सालनि जी जदोजहद ऐं क़ुर्बानीयुनि जो समर मिली वियो आहे। तालिबान कंहिंखे बि नुक़सानु पहुचाइणु नथा चाहिनि। समूरे अफ़गान अॻुवाननि सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं ऐं हर क़दम ज़िम्मेवारी सां खणंदासीं। तालिबान आलमी बिरादरीअ जे ख़दशनि बाबति बि ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहिनि। तर्जुमान जो चवणो हो त कंहिंखे बि अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। तालिबान कंहिं ॿिए मुल्क जे मसइलनि में मुदाख़लत न कंदा। उन करे चाहियूं था त को ॿियो मुल्क बि संदनि मामलनि में मुदाख़लत न करे। उमेदु आहे त गैर मुल्की ताक़तूं अफ़गानिस्तान में पंहिंजा नाकाम तजुर्बा ॿीहर न वरजाईंदियूं। शहरनि ऐं सफ़ारती अमले खे मुकमिल तहफ़ुज़ हासिलु हूंदो। औरतुनि ऐं अक़लियतुनि जे हक़नि ऐं आज़ादीअ जो ख़्यालु रखियो वेंदो। ॿिए पासे अॻूणे सदर हामिद करज़ई चयो आहे त हू मुल्क न छॾींदो, पर मुल्क में ई रहंदो। गैर मुल्की ख़बरूं इदारे मूजिबि तालिबान सदारती महल ते कब्ज़ो करे वरितो आहे। सदारती महल ते कब्ज़ो करण खां पोइ तालिबान अॻुवाननि जे हिकु ग्रुप
मीडिया जे लाइ पैगाम बि जारी कयो आहे। अहिड़ी सूरत हाल जे करे काबुल में केतिरा ई गैर मुल्की सफ़ारतखाना बंदि कया विया आहिनि। सऊदी अरब, कैनेडा, जर्मनी, फ्रांस ऐं नीदरलैंड काबुल में पंहिंजा सफ़ारतखाना बंदि करे सफ़ारती सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं आहिनि। जॾहिं त बरतानिया अफ़गानिस्तान मां पंहिंजे 3000 शहरनि खे कढण लाइ 600 फ़ौजी मुक़ररु करण जो ऐलान कयो आहे। ॿिए तरफ़ अमेरिका ऐं इतिहादियुनि समेत 65 मुल्कनि हिकु गॾियल बयानु जारी कयो आहे, जंहिंमें चयो आहे त अफ़गानिस्तान मां निकिरंदड़ अफ़गान शहरनि ऐं गैर मुल्कियुनि खे निकिरण जी इजाज़त ॾिनी वञे। अमरीकी परॾेही वज़ीर चयो आहे त इंसानी ज़िंदगीअ जे तहफ़ुज़ जा ज़िम्मेवार ऐं ज़ामिन अफ़गानिस्तान में ताक़त ऐं अख़्तियार रखण वारा आहिनि। हिन वक़्तु पहाड़नि वारो मुल्क अफ़गानिस्तान दुनिया जे नज़रुनि जो मर्कज़ बणियल आहे। पल पल सूरत हाल तब्दील थी रही आहे। हिन वक़्तु परॾेही सफ़ारतकारनि ऐं शहरनि तोड़े कुझु अफ़गान शहरनि जे नेकालीअ जो अमल जारी आहे।